नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सीता रोड में खबर ॾींदा जदोजहद कमेटी ऐं बाजार एसोसिएशन के सॾ ते सेपको सीता जे हथरادو लोडशेडिंग खिलाफ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हयो पियो, जॾहिं त अॻवाननि मुंसिफ गौरण मुर्तज़ा मेमून आमिर आराई इमरान अली ऐं ॿियनि साफ़िन आॾो ताईंदे चयो त असांजो शहर सीता रोड गुज़िरियल 1.5 हफ़्ते खां हिते बिजली लापता हुआ। जॾहिं असां लाइन सुप्रीडेंट ऐं एसडीओ सां ॻाल्हायूं था त उहे असांखे कूड़ा दिलासा जटा ॾेई असांखे मुतमिन करे था वञनि, पर उन जे बावजूद बिजली ॾेखारण में नज़र नथी अचे। सो असांजो मुतालबो आहे हीउ धरणो असांजो इन अलावा त जेके हिते करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि खे हटायो ऐं सीता रोड शहर तां हीउ जेको ज़ुल्म थिए थो इहो बंदि कयो, न त ॿीहर असां सुबुह खां वठी दुकान बंदि कंदासीं वेंदे राति ताईं। जीअं त हे जेको असांजो एहतिजाज आहे जेको इहो सिपको जे ख़िलाफ़ आहे, जेको मुसलसल 1.5 हफ़्ते खां सुबुह जो 6 बजे खां शाम जो 6 बजे ताईं लाइट बंदि कई थी वञे। उन जे लाइ हिते क़यामत खेस गर्मी आहे ऐं हेॾी बेरोज़गारी जेके पोरिया तबिको आहे उहो ॾाढो परेशान आहे। इवन एस ताईं जो हींअर पाणी जी बि तमामु खोट थी वई आहे। असां इहो मुतालबो कयूं था सिपको वारनि खां त बराए महिरबानी जेका हथरादू लोडशेडिंग आहे उहा ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।